जिया लाजमियत जा थियो त्यार दिलबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे आ तारीख जलसो 27 नवंबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे। प्यारे सजो आहे अल्लामा राशिद कयो त्यारियों स्वारियों हलण लय मुजाहिद। प्यारे सजो आहे अल्लामा राशिद कयो त्यारियों स्वारियों हलण लय मुजाहिद। सभई दीनी माण्हू नात ख़्वान शाइर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे आ तारीख जलसो 27 नवंबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे। अचे खास मेहमान महबूब कायद मिठो मोहतरम फजल रहमान कायद। क्यों शिरकत अजीम शान जलसे जे अंदर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे आ तारीख जलसो 27 नवंबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे करे वेगनू को जकारियों बसूं भी। हलो नंढड़ा वडड़ा करे काफिला भी। सभई अहलुल्लाह जे जमाअत जावर कर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे जिते ईंदा मुमताज आलिम हकाली। सियासी समाजी सभई सिंधवासी इत्तेहादी PDM मजलिस जा मिंबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे आ तारीख जलसो 27 नवंबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे हुकूमत वडेरन जे लय तीर बणिजी ऐं मज़लूम जा हामी खंड खीर बणिजी। ए इश्फाक ख़त्म नबूवत जा नौकर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे आ तारीख जलसो 27 नवंबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे जिया लाजमियत जा थियो त्यार दिलबर। हलो लाड़े काणे हलो लाड़े काणे।